अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट से गॾु मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाकिस्तान जी सियासी सूरत हाल हिन वक़्तु जीअं 29 नवंबर जी तारीख़ वेझो पई अचे तीअं तीअं हालात इंतिहाई कशीदा थींदा पिया वञनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु भेरो ॿीहर वज़ीराबाद मां पंहिंजो ख़त्म थियल लॉन्ग मार्च शुरू कयो आहे, पर उनजे बयाननि में जेका शिद्दत आहे उहा अञा बरक़रार आहे। हिकु पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सख़्त बयान पई ॾिए त ॿिए पासे राति जे ऊंदाह में मुलाक़ातूं बि जारी आहिनि। जेको फैसल जीअं इस्लामाबाद में मुक़ररु हिकु फ़ौजी ऑफिसर जो नालो खयो पियो वञे, उन हवाले सां इहे ॻाल्हियूं बि साम्हूं पियूं अचनि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अहम अॻवान उन सां मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुलाक़ातूं पिणु करे चुका आहिनि ऐं ॻाल्हियूं तइ करण जी कोशिशि कई पई वञे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ पंहिंजे मौक़िफ़ खे वधीक सख़्तु करण जी कोशिशि पई करे। छा 29 नवंबर ते थींदड़ मुक़ररी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो हिसो घुरण जे लाइ इहो सभु कुझु करे रही आहे? छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी इन ब्लैक मेलिंग जो को फ़ाइदो बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे थींदो, या इदारा हुकूमतूं पंहिंजो फ़ैसिलो आज़ादाना तौर ते करण में कामयाब थी वेंदा? ॿिए पासे ॾिठो वञे त शहबाज शरीफ़ लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे आर्मी चीफ जे नालनि जे हवाले सां जेके नाला आहिनि उन्हनि खे फाइनलाइज़ कयो आहे ऐं बचाव वारे वज़ीर जो बयानु आहे त ईंदड़ 5-6 ॾींहंनि में सूरत हाल वाज़े थी वेंदी। छा आर्मी चीफ जे नाले जो ऐलान थियण खां पोइ मुल्क में सियासी जेका सूरत हाल आहे, जेका सियासी टेम्परेचर इंक्रीज़ पियो थिए, उन में का घटिताई ईंदी? इमरान ख़ान ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको लॉन्ग मार्च आहे उन जो छा नतीजो निकिरंदो? हिन वक़्तु कुझु ॾींहंनि खां पोइ शहज़ादो मोहम्मद बिन सलमान जेको आहे पाकिस्तान जे विज़िट ते अची रहियो आहे। छा इमरान ख़ान उन विज़िट जे हवाले सां पंहिंजे लॉन्ग मार्च खे अञा इस्लामाबाद पहुचण में डिले करे सघे थो, या इमरान ख़ान उन्हनि ॾींहंनि में इस्लामाबाद पहुचंदो? जेकॾहिं इस्लामाबाद पहुचंदो त उन विज़िट ते केतिरा असर पवंदा? इस्लामाबाद जी छा सूरत हाल हूंदी? ऐं लॉन्ग मार्च जेको ॿीहर शुरू कयो वियो आहे उन हवाले सां बि मुख़्तलिफ़ ख़दशा जेके आहिनि उहे साम्हूं पिया अचनि त इमरान ख़ान ते हिकु दफ़ो ॿीहर हमिलो थी सघे थो। इमरान ख़ान जी सिक्योरिटी, इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च, पाकिस्तान जी हिन वक़्तु ओवरऑल जेका सियासी सूरत हाल आहे उहा छा थींदी ईंदड़ ॾींहंनि में? ऐं छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लॉन्ग मार्च जे नतीजे में कुझु गेन कंदी, या 25 मई वांगुरु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़ाली हथें वापसि मोटणो पवंदो? पाकिस्तान तहरीक इंसाफ़ डायरेक्ट इस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम आयद करण जो जेको सिलसिलो आहे उहो घणो तेज़ थी वियो आहे। छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उहे अॻवान जेके प्रो इस्टेब्लिशमेंट सम्झा वेंदा हुआ उहे हिन वक़्तु बि एंटी इस्टेब्लिशमेंट नैरेटिव बिल्ड करण में भरपूर पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि? छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जूं थींदड़ मुलाक़ातूं, उन्हनि में नतीजा ख़ेज़ मुलाक़ातूं न थियण जे करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में बेचैनी वारी सूरत हाल वधंदे नज़र पई अचे? छा इस्टेब्लिशमेंट वाक़ई एपॉलिटिकल थी वई आहे, या हिन वक़्तु बि पाकिस्तान जी सियासत में पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो ईअं ई किरदारु रहियो आहे? मां अख़बार जी हिकिड़ी कटिंग पे ॾिठी जेका 2008 जी आहे, जंहिंमें हिकु अख़बार लिखियो आहे त अॼु खां फ़ौज जेका आहे उहा सियासत में मदाख़लत न कंदी, पर असां उन खां पोइ बि ॾिठोसीं त पाकिस्तान जी सियासत में मदाख़लत थींदी रही। छा हिन वक़्तु फ़ौज जेको नैरेटिव बिल्ड करण जी कोशिशि पई करे, या जेको इदारे जे तरफ़ां हिकु बयान इहो आहे त इदारे इन फ़ैसिलो कयो आहे त उहे हाणे सियासत में पंहिंजो को बि किरदारु अदा न कंदा ऐं आइन में लिखियल इदारे जो जेको किरदारु आहे फ़ौज उन हवाले ताईं उन हद ताईं महदूद रहंदी? इन सॼी सूरत हाल में ईंदड़ जेका पॉलिटिकल सिचुएशन हूंदी उहा कहिड़ी बीहंदी? इमरान ख़ान ते मुख़्तलिफ़ केसनि में जेके आहिनि उहे बि नाला इमरान ख़ान ते केस दाख़िल थिया आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ बग़ावत जा केस बि इमरान ख़ान ते दाख़िल थियणु शुरू थी विया आहिनि, जॾहिं त फ़ौज बि इमरान ख़ान ख़िलाफ़ु इहो बयानु ॾिनो हुयो ऐं हुकूमत खां घुर कई हुई त इमरान ख़ान ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं हू फ़ौज जे हिकु ऑफिसर, आला ऑफिसर जो नालो खणी उन ते इल्ज़ाम आयद कयो पियो वञे। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु जे प्रोग्राम में मूंसां पैनलिस्ट मौजूदु आहिनि। इज़हार सूमरो साहब सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि। इज़हार साहब वॾी महिरबानी अवां जी। सबीन मेमून साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि। सबीन मेमून साहिबा अवां जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ।
इनाम भट्टी साहब सीनियर तजिया निगार असां सां गॾु मौजूद आहिनि। इनाम साहब अवां जी बि वॾी महिरबानी। सब खां पहिरियां इज़हार सुमरो साहब ॿुधाइजो त हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ जो लॉन्ग मार्च ॿीहर शुरू थी वियो आहे। सियासी टेम्परेचर हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ इंक्रीज़ थींदे नज़र पियो अचे। ॻाल्हियूं जेके आहिनि इस्टेब्लिशमेंट सां जेके बैकडोर राब्ता आहिनि उहे कामयाब थींदे नज़र न पिया अचनि। आर्मी चीफ ॿिए पासे अलविदाई मुलाक़ातूं शुरू कयूं आहिनि। छा इमरान ख़ान पंहिंजो हिसो घुरी रहियो आहे जेका 29 नवंबर ते मुक़ररी थियणी आहे या मक़सद कुझु ॿिया आहिनि? ही जेको माहौल आहे हिन वक़्तु हिन में हिकिड़ो त तमामु ज़िमेदारी ऐं एहतियात जो मुज़ाहिरो करणो पवंदो, इवन तजिए निगारनि खे, छाकाणि त हिन वक़्तु हिकिड़ी डिसइंफॉर्मेशन जो हिकिड़ो तूफ़ान हली रहियो आहे। हिकिड़ियूं थ्योरीज़ हर रोज़ सोशल मीडिया ते पेश कयूं पियूं वञनि ऐं उहे थ्योरीज़ वरी ॿिए ॾींहुं वरी उनजे काउंटर में थ्योरीज़ अची रहियूं आहिनि ऐं इहो सॼो कुझु मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि बशमूल नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी ऐं PTI जे उहे ई ॻाल्हियूं कहाणियूं ठाहिनि था। मिसाल MBS जे पाकिस्तान जे दौरे जे बारे में बि मुख़्तलिफ़ कहाणियूं आहिनि। आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ थ्योरीज़ पेश कयूं पियूं वञनि। ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ थ्योरीज़ पेश कयूं पियूं वञनि। उन्हनि जो हक़ीक़त सां केतिरो तालुक़ु आहे उहो सम्झणु एतिरो आसान आहे। हाणे कल्ह वारे उन इंटरव्यू खां पोइ जेको जियो जे प्रोग्राम में हामिद मीर खे ॾिनो आहे तहरीक इंसाफ़ जे हिकु अॻवान जेको मां फ़ौज में हिकु सीनियर ऑफिसर बि रहियो आहे, उन हिन जी सॼी कलई खोले छॾी आहे त इमरान ख़ान जिन ऑफिसरनि खे निशानो थो बणाए बैकडोर वरी उन्हनि सां ई राब्ता ऐं मुलाक़ातूं बि करे। हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। तंहिंजे करे साॻी रीति नवाज़ लीग बि आहे, उहा कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि था कनि त नवाज़ शरीफ़ वापसि पियो अचे, कॾहिं चवनि था त न पियो अचे। ऐं हिन में टे बुनियादी ॻाल्हियूं जेके हिन सॼे डिस्कोर्स में आहिनि। नंबर 1 पाण उन ते मरहले वार अगरि डिस्कस कयूं, हिकिड़ो आहे आर्मी चीफ जी मुक़ररी। आर्मी चीफ आर्मी एज़ ए इंस्टीट्यूट वाज़े सिग्नल ॾिना आहिनि त आर्मी चीफ अलविदाई मुलाक़ातूं करे रहियो आहे, ऑफिशियली हुनजो ऐलान कयो आहे ऐं उन जूं रिपोर्ट्स रोज़ अची रहियूं आहिनि। कंहिं महिल हू पेशावर पियो वञे, कंहिं महिल कंहिं ॿिए शहर में पियो वञे। इन जो मतिलबु इहो आहे त नओं आर्मी चीफ 29 तारीख़ ते अची रहियो आहे। आर्मी चीफ कहिड़ो हूंदो? बिल्कुलु सादी ऐं सिधी ॻाल्हि आहे त उहो आर्मी चीफ उहो ई हूंदो जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरीअ सां अनाउंस थींदो। शहबाज शरीफ़ कंहिंसां मशवरो करे थो, इहो हुनजो इस्तेहकाक आहे। उहो भले नवाज़ शरीफ़ सां करे, पीपुल्स पार्टी सां करे, पंहिंजे ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि सां करे। हिन में जेको PTI मुंझारा पैदा कंदी रही आहे, उन्हनि जो कानूनी आइनी को बि न हक़ आहे न अख़्तियार आहे। जीअं मिसाल हिकिड़ी ॻाल्हि कयूं त सदर हीअं नथो करे सघे, सदर नोटिफिकेशन रोके थो सघे, बिल्कुलु नथो रोके सघे। जेकॾहिं सदर इवन मुल्क खां ॿाहिरि वियल आहे त सेनेट चेयरमैन सदर थींदो आहे, उहो नोटिफाई करे सघे थो। ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि जेका आहे हिन सॼी सूरत हाल में अचूं था इलेक्शन वारे इमरान ख़ान जे मुतालबे ते, जेकॾहिं हिकु भेरो इहो मुतालबो हीअ हुकूमत मञे थी वठे त इहो मुल्क जी तारीख़ जी आइन जी बि नफ़ी थींदी ऐं इंतिहाई ख़तरनाक मिसाल थींदो जेको मुस्तक़बिल जी सियासत ते बि डोमिनेट थींदो। तंहिंजे करे इन जी बि का उमेद न रखिजे। हा, बिहाइंड द सीन या गुफ़्तगू थी सघे थी त मार्च अप्रैल ताईं को बंदोबस्तु कयो वञे। नंबर 3 जेका टी ॻाल्हि हले थी उहा इहा हले थी त मुल्क में मार्शल लॉ लॻण वारो आहे। उनजे लाइ वरी PTI हिकिड़ियूं नयूं थ्योरियूं ठाहे आई आहे ऐं ॾाढियूं मज़ाक़ ख़ेज़ क़िस्म जूं खिल जोगियूं कहाणियूं उहे मार्केट में सेल पिया कनि त पोइ हीअं थींदो, पोइ इमरान ख़ान खे फुल सिक्योरिटी मिलंदी, पोइ उनखां पोइ MBS ईंदो, पोइ हू मामला हीअं ठाह कराईंदो। अहिड़ी का बि सूरत हाल जेन्युइनली आहे कोन। न ई मुल्क में मार्शल लॉ जो कोई इम्कान आहे, न ई वरी ही जेको चए पियो त इवन जेका हू रतो छाण वारी स्टोरी जेका हिननि हलाई हुई उहा बि प्रेशर टैक्टिक्स जे लाइ हलाई हुई। ग्राउंड रियलिटी उन हवाले सां बि बिल्कुलु वाज़े आहे। माण्हुनि जो जेको रेस्पॉन्स इमरान ख़ान खे धरणे लाइ आहे उहो जलसनि जे भेट में तमामु घटि आहे। इहो नोट करण जहिड़ी ॻाल्हि आहे। हींअर जेके पिंडी जा रोड बंदि कया आहिनि, दिलचस्प ॻाल्हि इहा त उहो PTI जे कारकुननि कोन बंदि कया आहिनि, पिंडी जी पुलिस बंदि कया आहिनि, छो त पिंडी अचे थो पंजाब हुकूमत जे अंडर। त माना हाणे इहा सिचुएशन तव्हां सम्झी सघो था त पॉलिटिकली इमरान ख़ान बि जेके मुतालबा हींअर ताईं रखिया आहिनि, हिकु मिंट लाइ फ़र्ज़ु कयूं त इहा जेका थ्योरी हले पई थी त पोइ MBS ईंदो ऐं पोइ मामला सॼा 21 तारीख़ ते सेटल थी वेंदा, इमरान ख़ान जा सभु मुतालबा मञिया वेंदा बशमूल अहम मुक़ररी जे ऐं ईंदड़ इलेक्शन जे, त पोइ अगरि इमरान ख़ान एॾो ताक़तवर आहे त पोइ FIR छो न कटाए सघे।
जे FIR न कटाए सघियो आहे, ज़ाहिर आहे त इन जो मतिलबु आहे त हुनजी या पॉलिटिकल प्रेशर्स एंड टैक्टिक्स आहिनि। ॿी ॻाल्हि, इमरान ख़ान जी ही जेका जे बारे में हिकिड़ो तासुर इहो ॾिनो वियो त ही को वॾो एंटी इस्टेब्लिशमेंट लीडर आहे। हुनजी कल्ह बि हुनजी पंहिंजी गुफ़्तगू मां वाज़े थी वई, लही वई। जॾहिं तुर्कीअ जे चैनल हुन खां इंटरव्यू कयो त हुन में हुनखां ॾाढो चिटे नमूने पुछऊं त तव्हां चाहियो छा था, ऐं उनजो जवाब सां पाण सभिनी ॿुधोसीं त इमरान ख़ान हुनजो जवाबु ॾेई न सघियो। ग़लति ऐं सही जवाब त पोइ बहस कजे हा न हुन ते, त इमरान हीअ ॻाल्हि कई आहे, इमरान हू ॻाल्हि कई। हुन खां चिटे नमूने पुछो वियो त तव्हां आर्मी जो रोल छा था ॾिसो सियासत में, ऐं तव्हां उन्हनि मां छा था एक्सपेक्ट कयो। हुन इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जो को बि चिटो जवाबु न ॾिनो। साॻी रीति CNN सां ॻाल्हाईंदे जॾहिं हुन खां पुछो वियो त तव्हां ते हमिलो थियो आहे, तव्हां इन्हनि टिनि माण्हुनि जा नाला खयां आहिनि, हुनजा कंक्रीट एविडेंस आहिनि, अगेन हुन वटि हुनजा मफ़रूज़नि खां सवाइ को अगर मगर खां सवाइ को कंक्रीट आंसर कोन हुयो। हिन सॼी ॻाल्हि खे अगरि जेकॾहिं समराइज़ कयूं त सम्झ में इहो अचे थो त इमरान ख़ान खे मुस्तक़बिल में महसूस थी रहिया आहिनि। ख़तरा कहिड़ा आहिनि हुन ते था अचूं। इमरान ख़ान खे सभ खां मसइलो ऐं परेशानी आहे उहा इहा आहे त जेका हुनखे इहो जेको लाडले वारी ट्रीटमेंट मिलंदी रही आहे हींअर ताईं, छा नवंबर खां पोइ हुनखे उहा मिली सघंदी या न। ऐं उन जे लाइ ॾाढी सादी ॻाल्हि आहे, जेकॾहिं आर्मी इहो ई स्टांस बरक़रार थी रखे जेको हींअर हुननि जो आहे, यानी कि नॉन इंटरफेरेंस इन द पॉलिटिक्स, त पोइ इन जो नुक़सानु सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे आहे, हुनजो नालो इमरान ख़ान आहे। छो इनाम भट्टी त साहब, माज़ीअ जीअं में इज़हार साहब ॻाल्हि पियो करे त इमरान ख़ान जेको आहे उहो चाहे थो त जीअं एस्टेब्लिशमेंट पहिरियां इमरान खे जेको आहे लाडलो करे रखियो आहे, हींअर बि हीअं रखे। जॾहिं त इमरान ख़ान पाण इहा दावा करे थो त इमरान ख़ान यानी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु पाकिस्तान जी सभ खां वॾी मक़बूल पार्टी, इमरान ख़ान सभिनी खां वधीक मक़बूल लीडर आहे, ऐं उन मां इलेक्शन मां असांखे नज़र बि आयो 6-7 क़ौमी जूं सीटूं हुन इमरान ख़ान खटियूं आहिनि। जेकॾहिं हिकु लीडर एतिरो वधीक पॉपुलर हुजे त उनखे कंहिं सहारे जी, कंहिंजे कुल्हे जी ज़रूरत छो थी पवे, कंहिं इस्टेब्लिशमेंट ॾांहुं हू छो ॾिसे, जॾहिं पाण दावा करे थो ऐं साबित बि करे थो इलेक्शन में कामयाबी हासिल करे, त पोइ इस्टेब्लिशमेंट जी ज़रूरत छो आहे इमरान ख़ान खे जॾहिं हू एतिरो मक़बूल आहे त? महिरबानी अशफाक। पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान जी जेका समूरी हींअर मौजूदा सियासी हिस्ट्री आहे उहा 50 खां वठी चइजे या 60 खां 70 खां जेको बि दौर खणो, को बि पॉपुलर लीडर हिते पाण पब्लिक जे ज़ोर ते पॉपुलर नाहे थियो। उनखे पॉपुलर करण में ख़ुदि उन एस्टेब्लिशमेंट जो हथु रहियो आहे, ऐं जॾहिं हू पॉपुलर थी वेंदा आहिनि उन्हनि सपोर्ट जे करे, पोइ हुननि खे लॻंदो आहे त शायदि इहो असांजे करे आहे, ऐं उन्हनि खे सभु कुझु पाण ते यकीन थियणु शुरू थींदो आहे। ऐं उहे जॾहिं इन शहर में अची करे के बि अहिड़ा फ़ैसिला वठंदा आहिनि, तॾहिं उन्हनि खां जॾहिं पंहिंजी उहा सपोर्ट खसी वेंदी आहे, हथु निकिरंदो आहे, त पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त असुलु असांजो वित वज़न केतिरो आहे। ऐं हींअर बि यकीन ॼाणो त एंटी इस्टेब्लिशमेंट, जीअं तव्हां चयो न अॻु में पंहिंजे इंट्रो में, न इमरान ख़ान एंटी इस्टेब्लिशमेंट आहे, न पीपल्स पार्टी आहे, न नून लीग आहे, न इहे जेके बि जमायतूं इक़्तिदार जी ड्रोड़ में अॻियां हुजनि थियूं, इन्हनि मां का बि एंटी इस्टेब्लिशमेंट कोन्हे। इहे सभु प्रो इस्टेब्लिशमेंट आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त कहिड़ी जमायत कहिड़े वक़्त ते आशीर्वाद हासिल करण में कामयाबु थिए थी, ऐं कहिड़ी जमायत कहिड़े वक़्तु पंहिंजो आशीर्वाद विञाइण में को न को अहिड़ो क़दम खणी विझे थी जंहिंजे करे उनजे जॾहिं पुठी तां हथु खॼे थो त हू अची पटि पए थो। जेकॾहिं उहे एंटी इस्टेब्लिशमेंट हुजनि त अवाम जे अंदरि ही जेको तव्हां रिएक्शन जेॾीमहिल बि ॾिसंदा आहियो, उहो चाहे MRD मूवमेंट हुजे, पब्लिक रिएक्शन हो, उहो चाहे नवाज़ शरीफ़ जी उन खां पोइ जेका जिदोजहद हुजे उहा मुशरफ खां पोइ, या वरी उन खां पोइ ताज़ीब जेका हुई उनजी वोट को इज़त दो वारो बयानियो हुजे, या हींअर वरी जेको ही इमरान ख़ान जो आहे, पब्लिक जो रेस्पॉन्स सच ते मुश्तमिल आहे। हू हक़ीक़ी तौर ते ईअं चाहिनि था, हू रियासत खे ईअं ॾिसणु चाहिनि था, पर प्रॉब्लम हिननि सां इहो आहे त ही जेके बि इक़्तिदार हासिल करण लाइ कंटेनर ते जेॾीमहिल चढ़नि था या जेॾीमहिल जलसे धरणे ऐं जुलूस में हुजनि था, उन वक़्तु उन्हनि जी मैचिंग जेका आहे या मेशअप जेको आहे उहो अवाम सां हुजे थो। राति जो पसे पर्दा उहे वरी साॻियो ई उन्हनि जे दरवाज़नि ते बीठा हुजनि था, या पाण या कंहिंजी मार्फत, ऐं उन्हनि खे चवनि था त असांखे छो तव्हां ॿाहिरि कढियो आहे, ऐं असां तव्हांखे इन खां वधीक जेको आहे सहूलियत ॾियण लाइ तयारु आहियूं। त उन जे ई करे इहा शइ थिए थी। ऐं उन खां पोइ इन ते अचूं त आउं बार बार इहो चवंदो ईंदो आहियां त
त जमहूरी अमल खे, जमहूरी इदारनि खे ऐं जमहूरी सियासत खे इन्हनि अॻुवाणनि ऐं इन्हनि पार्टियुनि जे इन तरीक़ेकार कमज़ोर कयो आहे ऐं उन जे करे बाक़ी जेके ॿिया इदारा आहिनि उहे अञा वधीक मज़बूत ऐं सघारा थींदा था वञनि ऐं उन खां पोइ बावजूदि इन जो जॾहिं बि हू इहो चवनि बि था त असीं एपॉलिटिकल रहणु चाहियूं था त उन जो बजाए बेनिफिट वठण जे ही सभई सियासी जमायतूं उनखे गॾिजी करे कंहिं तरीक़े सां रियासत खे हक़ीक़ी जमहूरी रस्ते ते वठी वञण जे बजाए वरी बि इन ई ड्रोड़ में रहनि था त मूंखे इक़्तिदार कीअं मिलंदो। फर्ज़ कयो जेकॾहिं इनाम साहब हिकु सिनेरियो क्रिएट था कयूं न, पाण सोचूं था त इमरान खान क़ौमी जे 6 सीटनि ते कामयाब थियो, जेके चवनि था असां एपॉलिटिकल आहियूं, उन्हनि जो असांखे उन इलेक्शन में सभिनी इलेक्शन में असांखे किरदारु नज़र न आयो, ठीकु आहे, उहे बि सही आहिनि। इमरान खान नाला थो खणे इस्टेब्लिशमेंट जे मुख़्तलिफ़ किरदारनि जा, इमरान खान एंटी इस्टेब्लिशमेंट इन खां वधीक अञा छा हूंदो। इमरान खान मक़बूल लीडर आहे, इहो बि मञी वरितोसीं। हाणे जॾहिं इहा सॼी सूरत हाल वाज़े आहे त हू जेके एंटी इस्टेब्लिशमेंट जेको लीडर आहे उहो नाला खणी तक़रीरुनि में उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे जेको आहे मुखातिब थो करे, ॿिए पासे हू एपॉलिटिकल थी विया, मुख़्तलिफ़ इलेक्शन में असांखे नज़र न आया। हाणे उन खां पोइ असांखे जेको आहे हींअर बि शक करणु घुरिजे त ही एंटी इस्टेब्लिशमेंट लीडर नाहे ऐं हू एपॉलिटिकल नाहिनि। जहिड़े वक़्तु बि जॾहिं तव्हां इन ते यकीन नथा रखो, मिसाल तौरु इन जी जॻह ते जेकॾहिं इनखे इमरान खे यकीन हुजे त हाणे पब्लिक हुन सां गॾु आहे, हू इन एंटी इस्टेब्लिशमेंट बयाने ते ईंदड़ इलेक्शन्स ताईं पाण खे मुतहरिक रखंदो ऐं इहो उनखे जेकॾहिं यकीन हुजे त इन ई स्टैंड ते ऐं इन ई जेको आहे सो पंहिंजे मौक़िफ़ ते पब्लिक हुनखे भरपूर वोट कंदी ऐं हू भरपूर सीटूं सॼे पाकिस्तान मां खणी ईंदो त उन ते उनखे जॾहिं यकीन हुजे त पोइ ही पंहिंजी बैकडोर जेका डिप्लोमेसी ऐं बैकडोर जेके ॻाल्हियूं हलाए थो उहे न करे। इन जो वधि खां वधि फोकस इन ते हुजणु खपे त उन्हनि सभिनी सियासी जमायतुनि सां जेके इहे सभु ख़्वाहिश रखनि थियूं पयूं त मुल्क जे अंदरि शफ़ाफ़ इलेक्शन्स थियनि, जमहूरी इदारा मज़बूत हुजनि, पार्लियामेंट मज़बूत हुजे ऐं अवाम खे इहो अख़्तियार हुजे त उहो कंहिंखे इक़्तिदार ॾिए थी, कंहिंखां इक़्तिदार खसे थी, त उहे त उन्हनि सां डायलॉग करणु घुरिजे। उनखे उन्हनि शयुनि ते शफ़ाफ़ियत जे लाइ हिक ॿिए सां ॻाल्हाइणु घुरिजे त ही ख़राबियूं आहिनि जंहिंजे करे माज़ी में असां हिक ॿिए खां धक खाईंदा आया आहियूं। त हाणे छो न भला अहिड़ो क़दम खणिजे जो ॿियो केर बि इहा मुदाख़लत न करे सघे, जो हंग पार्लियामेंट जेका आहे जंहिंखे 6 मेंबर खपनि या 16 मेंबर खपनि, उहे कंहिंजे फ़ोन कॉल ते उनजी सपोर्ट कनि त तॾहिं उहा हुकूमत ठहे, त इहा अहिड़ो डायलॉग छो नथो थी सघे। इहो डायलॉग उन्हनि सां करण जे बजाए ही डायलॉग हुननि सां छो था कराइनि जेके 6 वोटनि ऐं 16 वोटनि खे फ़ोनूं करे उन्हनि खे जेको आहे सो उनजे हंज में आणे ॾियनि। त आउं सम्झां थो त इन जे ई करे हू एंटी इस्टेब्लिशमेंट न आहिनि ऐं हींअर बि जेकॾहिं हू थियणु चाहिनि था त सभिनी खे गॾिजी उन दरवाज़े खां ॿाहिरि जंहिं दरवाज़े ते वञी करे खड़काईंदा आहिनि इक़्तिदार हासिलु करण लाइ, उनजे ॿाहिरि वेही करे किथे पाण में तइ कनि। आउं त सम्झां थो त जमहूरी अमल में जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि जा रस्ता छो बंदि हुजणु खपनि। करप्शन, ख़राब हुकुमरानी, मुल्क जे अंदरि ॿिया केतिरा ई इल्ज़ामात या उनजे इंक्वायरियूं या इन्वेस्टिगेशन उनजे बावजूदि बि उन्हनि सभिनी सियासी जमायतुनि खे गॾु वेही करे हिकु न किथे न किथे इन्हनि शयुनि ते जॾहिं ईंदा त तॾहिं उहा शइ बहितर नतीजा वठी सघंदा। सबीन मेमन साहिबा, मूंखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु हिकु पासे जनरल बाजवा अलविदाई मुलाक़ातूं करे रहियो आहे, ॿिए पासे नए आर्मी चीफ जे लाइ मुख़्तलिफ़ नालनि ते गौर कयो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल में इमरान खान जो लॉन्ग मार्च इस्लामाबाद तरफ़ जेको आहे उहो वञे पियो। अवां हिन सॼे सिनेरियो खे कीअं पिया था ॾिसो त ईंदड़ आर्मी चीफ जी मुक़ररी खां पोइ अवां खे सियासी सूरत हाल अञा इन खां वधीक जेका ख़राब थींदे नज़र पई अचे, या अवां सम्झो था त इमरान खान सिर्फ़ प्रोपेगेंडा या इहो जेको बि प्रेशर बिल्ड पियो करे इहो सिर्फ़ 29 नवंबर जी मुक़ररी ऐं उन नाले जे लाइ पियो करे त असांखे इन में हिसो खपे? महिरबानी इशफाक़, इन ॻाल्हि में त को शक न आहे त असां वटि जेके सियासी पार्टियूं आहिनि उहे पंहिंजी हुकूमत जे मुदे खे मुकमल करण या हुकूमत जी कामयाबी खे आर्मी चीफ जी मुक़ररी सां मशहूर कंदियूं रहियूं आहिनि।
ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं सियासत जो जेको हिक ॿिए सां तालुक़ आहे उहो हिक ॿिए खां जुदा शायदि थी नथो सघे। भले इस्टेब्लिशमेंट जा इन तरह जा स्टेटमेंट बयान असांखे साम्हूं ॿुधण में मिलनि, उहो पाण अची करे इन तरह जी स्टेटमेंट ॾियनि त असां गैर सियासी रहणु चाहियूं था, इहो थी नथो सघे। ख़ुदा करे ईअं थिए, पर ईअं माज़ी में इन जी मिसाल न मिली आहे। त हिन वक़्त बि जेको समूरो झगड़ो आहे, समूरो झेड़ो आहे, उहो आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां आहे। ऐं इहा बदकिस्मती रही आहे त असां वटि सियासी पार्टियुनि जे लाइ पसंदीदा आर्मी चीफ जी मुक़ररी हिकिड़ो एॾो वॾो मसइलो थी थो वञे। इहो मसइलो हाणे हिन वक़्तु मुल्क में असांखे जंगी सियासी इंतशार जी सूरत में नज़र अचे थो। इमरान ख़ान हिन मामले में पंहिंजे इंतिहाई पीक ताईं वञी पहुची चुको आहे। इहा ॻाल्हि इमरान ख़ान खे चङी तरह ॼाणे थो त आर्मी चीफ जेकॾहिं अहिड़ो मिलियो जंहिं हुनखे फेवर न कई त आईंदा हुन लाइ रस्तो साफ़ न थी सघंदो। ऐं ज़ाहिर आहे आर्मी चीफ जी मुक़ररी जो मुकमल जेको फ़ैसिलो आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे खणणो आहे। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेको नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात लाइ वियल आहे, उते बि इहो मामिलो बिल्कुलु डिस्कस थियो आहे। त चई सघे थो त आर्मी चीफ जी मुक़ररी इन सॼे मामले जी डायरेक्शन खे सियासी सूरत हाल खे तब्दील करे सघे थी। ॿिए पासे इमरान ख़ान बि शायदि राब्ता बैकडोर इन करे ई करे रहियो आहे त इमरान ख़ान जंहिं तरह जी ॿोली ॻाल्हाए चुको आहे, जंहिं तरह जी गारगंद करे चुको आहे, पाकिस्तान जी हिस्ट्री में इन तरह जी मिसाल न आहे त जंहिं बि इस्टेब्लिशमेंट सां इन तरह फिटाई आहे त उनजो को सियासी कैरियर बाक़ी वञी को उनमें को बका रही हुजे। त इमरान ख़ान हिन पूरो प्रेशर ॾियण जी कोशिशि कई, पर हिन वक़्त ताईं इमरान ख़ान खे उहो शायदि फेस सेविंग न मिली सघी आहे, जंहिंजे करे इमरान ख़ान अञा ताईं इन तरह जो प्रेशर डेवलप करण जी कोशिशि करे रहियो आहे। पर नवाज़ शरीफ़ क्लियर बिल्कुलु चई चुको आहे त जथनि जे प्रेशर में न अचिबो ऐं आर्मी चीफ जी जेका मुक़ररी आहे उहा मुकमल हुकूमत जो इख्तियार आहे, जंहिंमें हुकूमत घटि में घटि हाणे इमरान ख़ान जी कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत खे बर्दाश्त न कंदी, इन इमरान ख़ान के हवाले सां का फेवर ॾेई सघंदी। इज़हार साहब इहो ॿुधाइजो त ज़ाहिर आहे वज़ीर आज़म वटि आइनी इख्तियार आहे आर्मी चीफ मुक़ररु करण जो, ऐं उन में सिलेक्शन जो जेको इख्तियार आहे उहो बि उन वटि आहे। मिसाल तौरु हाणे असां इहो सम्झणु था चाहियूं, मुंहिंजो सुवाल जेको आहे बुनियादी तौर ते इहो आहे त 7-8 नाला वज़ीर आज़म जे अॻियां आहिनि त ही जनरल जेके आहिनि हर शइ में हर जनरल जी एक्सपर्टीज़ डिफरेंट आहे। वज़ीर आज़म वटि 8-9 कॉम्पिटेंट जेके टॉप जा जनरल आहिनि उहे साम्हूं आहिनि। ॿुधाइजो त वज़ीर आज़म कहिड़ी बुनियादनि ते उन्हनि मां हिकु माण्हू खे आर्मी चीफ जे लाइ पिक कंदो? ॾिसो, मां सम्झा थो त इनखे हाणे जीअं ॿियनि ॻाल्हियुनि पुराणियुनि ग़लति पॉलिसियुनि खे दुरुस्त करण जो डिस्कोर्स हले थो, मिसाल ॻाल्हि थिए थी ऐं अपॉलिटिकल अप्रोच जी ॻाल्हि थिए थी, ईअं हिन मामले ते बि प्योर टेक्निकल ॻाल्हि थियणु खपे त ही हिकिड़ी मुक़ररी आहे, हिकिड़े 22 ग्रेड जे ऑफिसर जी मुक़ररी आहे, हिकिड़े इदारे जे सरबराह जी मुक़ररी आहे, ऐं उहा ड्यू कोर्स में हुजणु खपे। ऐं उन में एतिरी सियासत जेका इमरान ख़ान विधी आहे उहा नवाज़ लीग खे न विझणु खपे। नंबर 1 छो मुंहिंजे ख़्याल में पहिरियों त क्राइटेरिया इहो हुजणु खपे, प्रोफेशनल लाइन ते तव्हां मुल्क जे फ़ौज जो सरबराह मुक़ररु कयो ऐं पोइ उनखे छॾिजे त हू मुल्क जे दिफ़ा जे लाइ भरपूर कोशिशूं वठे, मुल्क जी हिफ़ाज़त जे लाइ मुकमिल बंदोबस्तु करे ऐं हू पंहिंजो कमु करे। सो मुंहिंजे ख़्याल में इहा ई अप्रोच हुजणु खपे। इन में हिकिड़ो डिस्कशन माज़ी में बि थियो आहे, जनरल ज़िया जे हवाले सां बि हिकिड़ी ॻाल्हि थी हुई, ॿियनि मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुशर्रफ जे ज़माने में बि थी हुई, उहा हूंदी आहे सीनियरिटी जी। जेकॾहिं तव्हां मूंखां इहो था पुछो त नवाज़ लीग जी माज़ी में छा सोच रही आहे इन हवाले सां, त उहा इहा रही आहे त हुननि सीनियरिटीअ खे प्रायोरिटी न ॾिनी आहे माज़ी में। हाणे हू कहिड़ी पॉलिसी ते था हलनि इहो बि हिकिड़ो अहम सुवालु आहे, पर आउं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां मथे इहा ॻाल्हि थो कयां त हिकु दफ़ो जेकॾहिं शयूं तइ थी वियूं आहिनि ऐं सभिनी पासनि न थियूं आहिनि, छाकाणि त ISPR जे तर्जुमान त पब्लिकली अची चयो न त असांजो वास्तो न आहे, हाणे असीं बिल्कुलु न्यूट्रल आहियूं सियासत जे मामले में, असांखे पंहिंजे इदारे में पंहिंजे आइनी तरीक़ेकार तहत कमु करिणो। त पोइ ही अपॉइंटमेंट सिंपल ईअं आहे त वज़ीर आज़म जो अख़्तियार आहे, हुनखे अपॉइंटमेंट करणी आहे ऐं उन खां पोइ इदारे खे पंहिंजो कमु करिणो आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका सियासतदान अञा ताईं न सम्झी सघिया आहिनि, मिसाल माज़ी जा ई वेझे माज़ीअ जा तक़रीबन अक्सर जेके आर्मी चीफ्स आहिनि उहे मुक़ररु कया आहिनि नवाज़ लीग, पर पोइ तव्हां ॾिठो आहे त कई दफ़ा उन्हनि जो मिसाल परवेज़ मुशर्रफ जो मिसाल पाण ॾेई सघूं था त उहो मुक़ररु बि नवाज़ शरीफ़ कयो हो, पर पोइ तव्हां ॾिठो त उनजो तख़्तो बि हूंदो परवेज़ मुशर्रफ ई कयो। अहिड़े ई तरीक़े सां ख़ुदि जनरल ज़िया खे भुट्टे साहब मुक़ररु कयो, पोइ तव्हां ॾिठो त भुट्टे साहब खे जनरल ज़िया भुट्टे साहब सां कहिड़ो
तंहिंजे करे इहा ॻाल्हि बि काफ़ी न आहे आइडियली त अगरि का पार्टी या का धुर या हुकूमत या को वज़ीर आज़म को आर्मी चीफ मुक़ररु करे थो त पोइ लाज़मी आहे त उहो आर्मी चीफ हुनजी ॻाल्हि ॿुधंदो। मुंहिंजे ख़्याल में अॻिते इनाम साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि कई, हक़ीक़ी जमहूरियत नंबर 1, नंबर 2 पाण खे ॻाल्हि इहा करणु खपे, डिस्कोर्स इहो करणु खपे, हक़ीक़ी जमहूरियत क़ाइमु थिए, सियासतदान इहो रस्तो वठणु बंदि कनि ऐं साॻे वक़्तु इदारा पंहिंजो कमु कनि। असांखे उन लाइ तमामु घणो एतिराम आहे जेकॾहिं उहे पंहिंजे आइनी कॉन्स्टिट्यूशनल लिमिटेशन्स जे अंदरि रहनि था। असांखे ख़ुशी थिए थी जॾहिं उहे इहा गुफ़्तगू कनि था त असां हाणे बिल्कुलु न कंदासीं, इन में न पवंदासीं। इहो मामिलो जेकॾहिं अॻियां वधे थो त मां सम्झां थो त इहो हिन मुल्क जे मुस्तक़बिल लाइ, मुस्तक़बिल जी सियासत लाइ, ख़ुदि सियासी पार्टियुनि लाइ सभ खां वधीक फ़ाइदेमंद आहे। इनाम साहब, इज़हार साहब अवां जी ॻाल्हि जो ज़िक्र कयो त हक़ीक़ी जमहूरियत असां पाकिस्तान जी तारीख़ में ॾिठो आहे या अॼु ताईं असां वटि ईअं थींदो आहे, ख़ासि तौर ते सिंध में, त हर भोतार वॾेरो पंहिंजे इलाइक़े जो SHO चाहींदो आहे त उनजी मर्ज़ी जो लॻणु खपे, उनजी मर्ज़ी मुताबिक़ हू जीअं चवे ईअं कमु करे। पर बदकिस्मती इहा आहे त हिन वक़्तु आर्मी चीफ वारी जेका मुक़ररी आहे उन में बि साॻियो जेको भोतारकी जेको माइंड सेट आहे, जेको वॾेरा शाही वारो माइंड सेट आहे, हर को उहो हलाइण थो चाहे, हर को चाहे थो त मुंहिंजी पसंदि जो आर्मी चीफ लॻणु खपे। अहिड़े माइंड सेट में असां वटि हक़ीक़ी जमहूरियत जो तसवुर असां कीअं था करे सघूं जिथे हर को माण्हू चवे थो त ही मुंहिंजो आर्मी, ही पसंदीदा आहे, ही मुंहिंजो आहे, त पोइ जॾहिं अहिड़े माइंड सेट में असां रही करे छा हिन मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत आणे था सघूं? अशफाक, असांजो वॾो मसइलो इहो आहे त ही जेके बि पंहिंजे जमायतुनि जा चङा मुड़ुस आहिनि, इन्हनि जी घणी दोस्ती यारी आहे अरब मुल्कनि सां। गल्फ कंट्रीज़ में उते ॾिसंदा आहिनि त ताड़ी वॼाइण सां, बादशाह जे हुकुम सां सभु कुझु तब्दील थी वेंदो आहे। तंहिंजे करे हिननि जी हमेशह ख़्वाहिश इहा थी रहे, आइन, कानून, तरीक़ेकार ऐं उन सभिनी खां मावरा थी करे ही पंहिंजे हुकुम अदूली चाहींदा आहिनि। हक़ीक़ी तौर ते ख़राबी हिननि में आहे। मूं जीअं सवेर बि चयो न, हुननि इदारनि खे बेनिफिट मिले थो हिननि जे पंहिंजे इन्हनि ख़राब तरीक़ेकार जो, ग़लति तरीक़ेकार जो। जॾहिं हिकिड़ो तव्हां उते जेको नंढो वॾेरो आहे उनखे पंहिंजी पसंदि जो SHO रखी ॾियो था, आइन ऐं कानून त ईअं कोन थो चए। हाणे त तव्हां हर अमलदार उन्हनि जी मर्ज़ी ते था रखो ऐं उते विरहाए छॾियो आहे हिननि, ख़ासि करे पीपुल्स पार्टी सिंध में। बल्कि हींअर पाकिस्तान सॼी साॻी सूरत हाल आहे, पंजाब में बि का हिन खां वधीक बहितर कोन्हे। हिकिड़े जे हवाले SDM आहे, ॿिए जे हवाले मुख़्तियारकार आहे, टे जे हवाले एजुकेशन डिपार्टमेंट आहे, कंहिंजे हवाले मतिलबु सभिनी माण्हुनि खे उन्हनि वेराए सेट करे ॾिनो आहे त SCDC हर कंहिंजा पंहिंजी पसंदि जा लॻल आहिनि, हर डिस्ट्रिक्ट में, तालुके में, यानी हर उनखे ऑफिसर पंहिंजी पसंदि जो खपे। ठीकु आहे, त हाणे जॾहिं तव्हां ख़राब हुकुमरानी जो बुनियादु रखो था ऐं तव्हां मथे जॾहिं उन्हनि जे इदारे खे, ऐं आऊं वरी हिते हिकिड़ी शइ आहे, सभिनी खे कोई मञे या न मञे, त आऊं सम्झां थो पाकिस्तान जे अंदरि आर्मी जो हिकिड़ो इदारो आहे जेको पंहिंजे इदाराती अमल में तमामु मज़बूत ऐं मुस्तहकिम आहे, छाकाणि त हू पंहिंजे सभिनी मामलनि खे कंटिन्यू कंदा ईंदा आहिनि। इहो वाहिद इदारो आहे जंहिंजे पंहिंजे फ़ैसिलनि जी कंटिन्यूटी तव्हांखे पाकिस्तान ठहण खां वठी हिन वक़्त ताईं किथे बि डिसकंटिन्यूटी नज़र न ईंदी। हुननि जेका पंहिंजी रिथाबंदी कई आहे उहा उन साले थी। ऐं ॿी इहा शइ, इहा हिननि खे हुकुमराननि खे अलाए छो इहा ख़ुशफ़हमी रहंदी आहे जेके जमहूरियत जा दावेदार आहिनि, त को हिननि जे ख़्वाहिश ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ या हिननि जे नाले सां उहो थींदो आहे। हुननि जे इदारे जी तरफ़ां फ़ैसिलो हूंदो आहे ऐं हुननि जो इदारो ॾिसंदो आहे त असांजे इदारे जी पॉलिसी खे ईंदड़ कहिड़ो माण्हू वधीक मुस्तहकम ऐं मज़बूत कंदो। ऐं उन्हनि में ईअं कोन हूंदो आहे उन्हनि में को हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे, हुननि जी सॼी कमांड उन क़िस्म जी हूंदी आहे। को हिकु अधु अहिड़ो हूंदो आहे जंहिंखां उहे ख़ाइफ़ हूंदा आहिनि त ही असांजे इदारे जे समूरे स्ट्रक्चर खे किथे डिस्टर्ब करे सघे थो, उनखे आउट करे छॾींदा आहिनि, उनखे साइड लाइन करे छॾींदा आहिनि। बाक़ी जेके बि हूंदा आहिनि उन्हनि सभिनी जो साॻियो माइंड सेट हूंदो आहे, उन्हनि जी साॻी पॉलिसी हूंदी आहे। उन्हनि मां तव्हांखे किथे बि ईअं नज़र न ईंदो त उहे 3 या 4 नाला जेके ॾियनि त उन्हनि मां कंहिं हिकिड़े जे लाइ चइजे त ही उन इदारे जे लाइ बहितर हूंदो, ॿियो उन इदारे जे लाइ बहितर न हूंदो। न, 4 ई उहे जेके नाला हूंदा उहे सभु जा सभु साॻे तरीक़े जा हूंदा ऐं उन्हनि में सिर्फ़ु क्वालिटी जे हिसाब सां उहे तयन कंदा आहिनि त ही हिन में पहिरें नंबर ते, ही ॿिए ते, ही 3 ते। ऐं उन्हनि मां पोइ जंहिंखे बि जेकॾहिं ही कंदा आहिनि अपॉइंट, उन्हनि सभिनी जी साॻी हूंदी आहे। कॾहिं बि तव्हांखे, ऐं तव्हां जेकॾहिं पोइते हिननि हिस्ट्री में वेंदो त जिन जिन पंहिंजे ख़्वाहिशुनि ते उन्हनि खे मुक़ररु कयो, भुटे जेको आहे सो जनरल जालक खे इन बुनियाद ते मुक़ररु कयो त तमामु
ओबिडेंट आहे, माना एॾो ओबिडेंट आहे जो सिगरेट बि जेको पंहिंजे पेंट जे खीसे में विझी छॾे त अहिड़ो ओबिडेंट चीफ ऑफ आर्मी स्टाफ अञा ॿियो छा खपे हिन खां वधीक। पर तव्हां ॾिठो जॾहिं उन इदारे जो फ़ैसिलो आयो, उन इदारे जी पंहिंजी जेका लाइन ऑफ एक्शन हुयो उन में हू सभ खां इनाम वधीक साहब इन में हिकिड़ी शइ ॿी बि हिकिड़ी ऐड कजो त जीअं अवां नथा सम्झो त इहो सिस्टम बहितर रहंदो, जीअं असां वटि सुप्रीम कोर्ट जे हवाले सां आहे चीफ जस्टिस जे मामले में त जेको मोस्ट सीनियर जज हूंदो आहे उहो नेक्स्ट चीफ जस्टिस थींदो आहे। असांखे ख़बर हूंदी आहे त ईंदड़ 4, 5, 6 चीफ जस्टिस कहिड़ा थी सघनि था, त छा अवां नथा सम्झो त अहिड़ो कानून फ़ौज में बि हुअणु घुरिजे, या फ़ौज हिकु डिफरेंट इदारो आहे, उन में सीनियरिटी जेका आहे उहा वधीक मैटर नथी करे ऐं कॉम्पिटेंसी जेका आहे उहा वधीक हुजण जे करे इहो जेको कानून आहे सुप्रीम कोर्ट वारो उते लागू न थी सघंदो? बिल्कुलु अशफाक, ही जेको डिसिप्लिन आहे आर्मी जो, जेको डिफेंस लाइन थींदी आहे उन जो मुकमिल तरह ते सिस्टम मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इवन उन्हनि जे ACRs जे अंदरि जेके शयूं घुरिबल हूंदियूं आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। कॉम्बेट लाइन ते इंटरनेशनल अफेयर्स में ॿियनि शयुनि में उन्हनि जा घणा पासा उन जा ॾिठा वेंदा आहिनि। इवन उन जा जेके कोर्सिस आहिनि, कमांड्स आहिनि, उहे आहिनि, इन्हनि सभिनी जो उन सां तालुक़ु हूंदी आहे। उन खां पोइ जेका अहम शइ हूंदी आहे उहा हूंदी आहे उन इदारे जी कंटिन्यूटी, जेका हुननि खे पंहिंजी कमांड खपे, जेका उन्हनि सभिनी फ़ैसिलनि खे कंटिन्यू करे। त आउं सम्झां थो इहा शइ सीनियरिटी जे हिसाब सां हिते लागू न करणु घुरिजे, इहो बिल्कुलु उन्हनि जो सही आहे, छाकाणि त थी सघे थो सुभाणे सीनियरिटी जे फ़ैसिले जे करे को हिकिड़ो अहिड़ो माण्हू अची वञे जेको सुभाणे मुल्क जे मुकमिल डिफेंस लाइन लाइ ख़तरनाक थी पए, या मुल्क जे मुकमिल जमहूरी अमल जे लाइ ख़तरनाक थी पए। को माण्हू अहिड़ो अची वञे जेको सदाम हुसैन थी वेही रहे, उनखे पोइ तव्हां छा कंदव? त तंहिंजे करे हिननि जे ACRs जे अंदरि एम्बिशियस जेकॾहिं कोई हूंदो आहे उहो बि उते किथे न किथे मेंशन थी वेंदो आहे त ही माण्हू एम्बिशियस आहे। ऐं आर्मी जे अंदरि जेकॾहिं कोई बि एम्बिशियस लाइन उनजी रेड लाइन अची वई त उहो कॾहिं बि अॻिते वधी न सघंदो आहे। ऐं वाहिद हिकिड़ो बकौल इन्हनि जे ई पंहिंजे इदारनि जे कुझु माण्हुनि जे जिन मुशरफ जूं ACRs वग़ैरह लिखियूं, उन में हिकिड़े उन जे कंहिं सीनियर इहो चयो त मूं उन जी ACR में इहो लिखियो त ही इज़ वेरी मच एम्बिशियस, ऐं जंहिंजे करे ई पोइ काफ़ी टाइम जेको आहे सो पोइ हिते बि रहियो। त हाणे अंदरूनी तौर ते त ॿियूं काफ़ी शयूं हूंदियूं, पर मूंखे सिर्फ़ु इहो हिकिड़ो उनजो यादि आयो कोट जेको आहे सो मूं इहा हिते शइ प्रेज़ेंट कई। त आर्मी जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर आहे, डिफेंस ऐं हुन में जुडिशरी में अलॻि शइ आहे। जुडिशरी में सीनियरिटी बि खपे थी, कॉम्पिटेंसी बि खपे थी, ऐं जेतिरा उन जा जजमेंट्स जेके आहिनि उहे वधीक रेफर कया वेंदा, ऐं जजमेंट्स जेतिरा उन जा वधीक आयल हूंदा उहे मैटर कंदा आहिनि सुप्रीम कोर्ट में ख़ासि करे। जेकॾहिं कोई बि सुप्रीम कोर्ट जो जज हुजे पर उन जे हेठियनि कोर्टुनि में ऐं मथे इवन सुप्रीम कोर्ट ताईं का बि उन जी जजमेंट जेका आहे नथी अचे, जेका कोर्ट कई वञे ऐं बुक में जेका आहे सा पब्लिश थी वञे, ऐं नथो सम्झां त उनखे को वधीक एॾी अहमियत मिली सघंदी सीनियरिटी जे बुनियाद ते। त ॿिन्ही जो हिकिड़ो साहिबा, डिफरेंट अवां ॿिन्ही जेके तजिया निगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अवां खे छा थो लॻे माज़ी खे नज़र में रखंदे त पाकिस्तान जी तारीख़ में सभिनी खां वधीक आर्मी चीफ मुक़ररु कंदड़ जेका जमात आहे उहा नून लीग आहे, ऐं नून लीग जो जेको तजुर्बो आहे आर्मी चीफ मुक़ररु करण जो उहो को नून लीग जे लाइ एतिरो बहितरीन साबित नाहे थियो। अवां खे छा थो लॻे त हिन भेरे जेको नून लीग जी हुकूमत आहे, ज़ाहिर आहे वज़ीर आज़म उन्हनि जो आहे, वज़ीर आज़म खे इख्तियार आहे, त अवां सम्झो था त नून लीग हिन भेरे को बहितर फ़ैसिलो कंदी ऐं सीनियरिटी खे जेका आहे उहा बि नज़र में रखंदी ऐं कॉम्पिटेंसी ॿिन्ही खे, या अवां खे लॻे थो त हिन भेरे बि को जूनियर जेको आहे उहो अॻिते ईंदो ऐं बाक़ी जेके आहिनि उहे सुपरसीड थी वेंदा? माज़ी इन ॻाल्हि जो गवाह रहियो आहे त जॾहिं बि सीनियरिटी खे नज़रअंदाज़ करे ऐं पंहिंजा जूनियर खे अॻियां करे रहियो आहे, कंहिं बि पंहिंजे मक़सद जे पूराए जे लाइ त उनजो नुक़सानु थियो आहे। नून लीग जी हुकूमत बार बार इन्हनि ॻाल्हियुनि जे करे वेई आहे। ज़िया जो मामलो तव्हां ॾिसो, मुशर्रफ तव्हां ॾिसो, इवन बाजवा तव्हां ॾिसो, जंहिं तरीक़े सां सीनियरिटी खे नज़रअंदाज़ करे ऐं जूनियर्स खे अॻियां आंदो थो वञे त पोइ उनजो नुक़सानु न रुॻो सियासी पार्टियूं भोगनि थियूं, पर उनजो नुक़सानु मुल्क जो अवाम ऐं जमहूरियत खे भोगणो पवे थो। त मुंहिंजे ख़्याल में त नून लीग हाणे काफ़ी तजर्बेकार पार्टी थी चुकी आहे ऐं नून लीग जो एतिरो एक्सपीरियंस आहे, ऐं उन एक्सपीरियंस खे नज़र में रखंदे, नफ़नि ऐं नुक़सान खे नज़र में रखंदे मुंहिंजे ख़्याल में हाणे सीनियरिटी खे नज़रअंदाज़ न करणु खपे। इहो सॼो जेको स्वाबीद आहे, इहो समूरो जेको इख्तियार आहे उहो नून लीग जो आहे। नून लीग खे हिन हवाले सां बहितर मशवरो करणु घुरिजे, जंहिंजे करे शहबाज शरीफ़ हिन वक़्तु
ॿाहिरि वेठल आहे ऐं ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी बि हिकिड़ी तजुर्बेकार सियासी जमात रही आहे। इन मामले खे हाणे जल्द खां जल्द मुंसिफ़ाने तरीक़े सां हिननि खे निबेरणु घुरिजे त जेको मुल्क में जेको सियासी इंतिशार फैलियल आहे उहो घटि में घटि थी सघे। आईंदा जे हवाले सां बि जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कयां त असां वटि इहा मुक़ररी हमेशह तकरारी रही आहे। जॾहिं बि मुक़ररी जो टाइम अचे थो त इन तरह जी जेका सूरत हाल पैदा थिए थी या पैदा कई थी वञे उहा बि न थियणु घुरिजे। त इन जो या त वाहिद हल इहो आहे त इहो मुक़ररी सिधो आर्मी जे इदारे खे ॾेई छॾे, बाबा तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां पंहिंजी सीनाटी जे हिसाब सां कयो। त सियासी पार्टियूं हिन फ़फ़े में पवनि ई न, जंहिंजे करे सूरत हाल एॾी ख़राब थी वञे। या पोइ सियासी पार्टियुनि खे मुल्की मफ़ाद आईनी कानून खे नज़र में रखंदे ईमानदारी सां इन तरह जो फ़ैसिलो करणु घुरिजे, न कि ज़ाती सियासी मफ़ाद हासिल करण लाइ जंहिंजो खमियाज़ो समूरो मुल्क भोॻे थो। त इहो हाणे न इहा हिस्ट्री रही आहे। जॾहिं बि इन तरह जा फ़ैसिला थिया आहिनि, इवन भुटे कयो हुजे, अयूब जी सूरत में हुजे, मुशर्रफ जी सूरत में हुजे या ज़िया जी सूरत में हुजे, बाजवा जी खे जंहिं तरीक़े सां अॻियां आंदो वियो, 6 साल उन जी एक्सटेंशन, 6 साल हुनजो जेको सॼो टाइम पीरियड रहियो ऐं उहो बि पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ वधायो वियो, उन जा नतीजा सभिनी इवन पीटीआई बि भोॻिया आहिनि, नून लीग बि भोॻिया आहिनि ऐं माज़ी में पीपुल्स पार्टी बि हिन जा नतीजा ॾिठा आहिनि। इज़हार सुमरो साहब, सबीन मेमन साहिबा, इनाम भट्टी साहब, अवां टिनी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। नाज़रीन, पाकिस्तान में जॾहिं बि आर्मी चीफ जी मुक़ररी वेझो ईंदी आहे, पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे, जेका अॼुकल्ह अव्हांखे नज़र पई अचे, अहिड़े क़िस्म जो सियासी माहौल थी वेंदो आहे। पर नून लीग जो तजुर्बो जेकॾहिं उन जी ॻाल्हि कजे त आर्मी चीफ जी मुक़ररी पाकिस्तान जी तारीख़ में सभिनी खां वधीक नून लीग जी हुकूमत में थी आहे। पर नून लीग जे लाइ उहा एतिरी फ़ाइदेमंद नाहे रही। हिन वक़्तु हिकु भेरो वरी आर्मी चीफ जी मुक़ररी थियणी आहे। 29 नवंबर ते आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा पंहिंजी मुद्दत जेका आहे मुलाज़मत जी उहा पूरी थियण खां पोइ उहे रिटायर थी रहिया आहिनि। त नए आर्मी चीफ जी मुक़ररी नून लीग जी जमात उनजो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। ॾिसणो इहो आहे त जीअं माज़ी में नून लीग जा तजुर्बा एतिरा ठीकु न रहिया आहिनि, सीनियरिटी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं पंहिंजे मनपसंद माण्हू खे नून लीग माज़ी में आर्मी चीफ जेको आहे मुक़ररु कयो आहे ऐं उन आर्मी चीफ जे हथां उन्हनि जी हुकूमत पिणु ख़तमु थी आहे। हिन भेरे ॾिसणो इहो आहे त छा आर्मी चीफ जी मुक़ररी में हिन भेरे बि सीनियरिटी नज़रअंदाज़ थींदी या पाकिस्तान जेका मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे, जेका गॾियल इतिहादियुनि जी हुकूमत आहे, उहा गॾियल मुशावरत सां को आर्मी चीफ सीनियरिटी जेको आहे बेस ते मुक़ररु कंदा। ॿिए पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे, जंहिंजा नतीजा छा था निकिरनि इहे बि ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। छा आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां इमरान ख़ान हुकूमत ते प्रेशर बिल्ड करणु पियो चाहे, छाकाणि त इमरान ख़ान इन हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि में बयानु ॾेई चुको आहे त अहिड़ा माण्हू जिन ते करप्शन जा इल्ज़ाम हुजनि उहे आर्मी चीफ कीअं था मुक़ररु करे सघनि। ऐं आर्मी चीफ मौजूदा आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जे हवाले सां बि इमरान ख़ान इहो बयानु ॾेई चुको आहे त निगरान सेटअप जेको आहे उहो क़ाइमु कयो वञे ऐं हिन आर्मी चीफ खे उन वक़्त ताईं जेका आहे मुलाज़मत में तोसी कई वञे, वाधारो कयो वञे जेसि ताईं का नई चूंडियल हुकूमत नथी अचे। उनखां पोइ नई चूंडियल हुकूमत जेका आहे उहा अची फ़ैसिलो करे त नओं आर्मी चीफ कहिड़ो हूंदो ऐं उनजो इहो हक़ आहे नई चूंडियल हुकूमत जो। इमरान ख़ान इहो मौक़िफ़ रखे थो त इन सॼी सूरत हाल में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको लॉन्ग मार्च आहे उहो इस्लामाबाद तरफ़ वञी रहियो आहे, त इन खां पोइ मुल्क जी सियासी सूरत हाल कहिड़ो रुख़ इख़्तियार कंदी, इहो तमामु अहम सवाल आहे। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफ़ाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।